हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। वरी मातरी शहर जे लाइ बारिश जो हिकिड़ो नओं सिस्टम जेको ज़ाहिर थियो आहे ऐं हीअ बि तमामु सिस्टम ख़तरनाक नज़र पियो अचे। ॾिसी सघो था त असांजा जेका मारूड़ा जिन जूं सारियूं जेके हींअर पकियूं बि थियूं आहिनि ऐं थ्रेशर हलनि पिया ऐं लाबार शुरू थी विया आहिनि, उहे असांजा दोस्त जेके तमामु घणो परेशान आहिनि। ऐं हीअ बारिश जी हवा तव्हां ॾिसो पिया तमामु कारान लॻी पई आहे, कारियूं गाए लॻी पई आहे। या अछा पखी बि ॾिसी सघो था त अछा पखी जेके हीअ पंहिंजे आस्थाने ॾांहुं पंहिंजे घरनि ॾांहुं वापसि वञी रहिया आहिनि। वरी बारिश तूफ़ानी बारिश बि लॻे थी का उत्तर खां अचे थी मातली जे बाईपास ते मौजूदु आहियूं। त गुलामरी रोड जो बाईपास, मलण वारो बाईपास, हिन बाईपास ते मौजूदु आहियूं। ऐं हीअ अव्हांखे ॾेख ॾेखारी पिया मातली में हीअ पखी जेके आहिनि से वापसि पिया अचनि पंहिंजे आस्थाने ते वेंदे। पखी ॾिठो सभु हेठां हेठां जो पखियुनि खे पहिरीं ख़बर पइजी वेंदो मथां ईंदा पिया आहिनि। पखियुनि खे इहा जेका हवा मां महसूसु थींदी आहे बारिश अचे पई ऐं तमामु तेज़ी सां हीअ बारिश जेका मथे चढ़े पई। तव्हां ॾिसी सघो था तमामु तेज़ी सां हीअ बारिश मथे चढ़े पई ऐं काराइण आहे। भई असां चऊं था पहिरीं वांगुरु सुजंदे थेलियूं ॻोल्हियो, कुझु बि थी सघे थो, बसि जल्दी करो थेलियूं ॻोल्हियूं यार।